वतायो फ़क़ीर 11हीं सदीअ जो मान वारो बुज़ुर्ग हो। हू नक्शबंदी तरीक़े जो हो ऐं संदसि तालुक़ क़ादरी बुज़ुर्गनि सां हो। लंवारीअ वारनि ऐं शाह हबीब सां उथण विहण होसि। हू निहायत मानाइते ऐं मञल इल्मी अदबी ऐं रूहानी माहौल में पलियो। सालकनि सां संदसि सोबतूं थियूं। उतां पोइ हू नसरपुर आयो ऐं आख़िरी उमिरि में शेख लोहड़ो जे वस्तीअ में अची रहियो ऐं उते ई गुज़ारे वियो। वतायो फ़क़ीर सिंध जो उहो अज़ीम इंसान आहे जंहिं ज़िंदगीअ जे हर क़दम ते वेह जो वटो पी सच जो सनीहो ॾिनो। हू सिंध जे फ़िक्र, सियाणप, सूंहं ऐं सचाईअ वारे इज्तिमाही विरसे जो नुमाइंदो आहे जंहिं इंसान खे ॾाह पॾांहुं सॾियो। हू इंसानियत जी अलामत, प्यार ऐं मुहबत जी निशानी, अमुन जो मुतलाशी ऐं दर दर जो दरमान हो। हुन जेका सची ॻाल्हि महसूस कई हर कंहिंखे मुंहं ते चई ॾिनी। वतायो फ़क़ीर पंहिंजे दौर जो नब्ज़ शुनास, मुसल्लिह ऐं अज़ीम दानिश्वर हो। संदसि हर गुफ़्ते में हिकमत ऐं दानाईअ जा राज़ आहिनि। संदसि क़ौलनि में ज़िक्र ऐं फ़िक्र, सोच ऐं लोच, इबरत ऐं इल्म जो सामान समायल आहे। उहे क़ौल समाज जे रस्म ऐं रिवाज, मादी ऐं रूहानी क़दुरनि, इंसानी शऊर, सरमायादाराना निज़ाम, ज़रपरस्ती, इंसान जी अदम मसावात, मुआशी फ़र्क़ ऐं तबक़ाती कशमकश जो तसवुर पेश कनि था। इहो ई सबबु आहे जो अल्लामा आय काज़ी हिननि गुफ़्तनि खे सिंध जी तारीख़ सॾे थो। वतायो फ़क़ीर हिकु अवामी माण्हू हो, मजलसी ज़िंदगीअ जो मोर हो। संदसि ज़िंदगी सादगी, सचाई ऐं पाकीज़गीअ सां पुर हुई। हू फ़क़ीर तन दरवेश हो, ख़ुशामंद, चापलूसी ऐं ॿिचापड़ाई न ॼाणंदो हो। हू पाण ग़रीब हो ऐं ग़रीबनि जे विच में रहियो। उन्हनि जे ॾुख खे पंहिंजो ॾुखु सम्झंदो हो। हुन उन्हनि सतायल सांगियुनि जी मदद करण जो अनोखो ढंग इख़्तियार कयो। सरमाएदारनि, ज़मींदारनि, पैसे जे पुॼारियुनि ऐं ज़ख़ीरा अंदोज़ ताजरनि ते तंज़िया अंदाज़ में नुक्तचीनी कंदो ऐं अवाम जी दिलजोई कंदो रहंदो हो। वतायो फ़क़ीर पंहिंजे दौर जो हिकु एहतजाज हो ऐं इनक़लाब जो दाई हो जंहिं सरमायादाराना निज़ाम ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो ऐं उनखे पंहिंजे ज़रीफ़ाना बयाने असलूब ऐं बदिला संजीअ सां अवाम ताईं पहुचाए मंझंदि अहसास पैदा कयो त हू बि इन ज़ालमाना निज़ाम ख़िलाफ़ आवाज़ उथारीनि। संदसि हिकु नकुल जो ही बोल त ऐ अल्लाह, इंसाननि वटि तुंहिंजो क़दुरु हिकु टके जेतिरो बि न आहे। सरमाएदारनि ऐं पैसे जे पुॼारियुनि ते वॾी चोट आहे। या जंहिं शख़्स कंहिं वॾे माण्हूअ जो नौकर पे सॾायो त उनखे छॾे पे ॾिनऊं ऐं जॾहिं वताए पाण खे अल्लाह जो माण्हू सॾायो त सारो ॾींहुं हुन वंगार वही। शाम जो कपिड़ा छंडींदे कम खां वांदो थियो त चवण लॻो त ऐ अल्लाह, तुंहिंजो माण्हू सॾाइणु केॾो न महांगो आहे। वठ वंगार ऐं ग़रीबनि जी हक़ तलफ़ी ऐं वॾेरा शाहीअ ते भरपूर तनक़ीद आहे। वतायो हिकु तारकुल दुनिया मिसकीन मज़दूर हो, इन करे माया जी मोह में न आयो, पर हू हर इंसान खे दुनवी लालच, सरमाया परस्ती ऐं पैसे गॾु करण जे नुक़सान खां भॼण जी हिदायत कंदो हो। संदसि इहो गुफ़्तो त मुंहिंजा त लाह निकिरी वञनि हा इंसान खे ज़र ऐं ज़ख़ीरा अंदोज़ीअ खां रोके थो। वतायो मिसकीन खे कमु करण ऐं महिनत मज़दूरी करण ते ज़ोर थो ॾे। हू इंसान खे अमल जो पुतलो सम्झे थो। महिनत करण लाइ हू हिन ॿोल में त अल्लाह ॾे त अथो पर खंघाए असांखे लाॻीते अमल करण जी सलाह ॾिनी आहे। हू हिन दुनिया खे आख़िरत जी खेती सॾे थो, जेकी हिते पोखबो सो हुते लुणबो। सज़ा जज़ा इंसान जे अमल जो नतीजो आहे। संदसि इहे लफ़्ज़ त दोज़ख में बाहि किथां आई, हर को हितां ई खयूं थो वञे, इहो जुमिलो इंसान खे नेक, भले ऐं शरीफ़ बणजण जी तलक़ीन थो करे। वताए फ़क़ीर जे केतिरनि ई गुफ़्तनि में उन दौर जी समाजी तारीख़ समायल आहे। मारणु सठाऊं पर ॾिनाऊं कंहिंखे बि न। सिंध जी पुराणी समाजी बुराई ॾांहुं इशारो थो करे त कीअं न नंढ वॾाई, रीत वहिंवार ऐं ॾे वठ जे शादियुनि केतिरनि ई न्याणियुनि जे हयातुनि खे ज़हर बणाए छॾियो आहे ऐं उहे ज़िंद क़बरुनि में दाख़िल थी वियूं। पंहिंजनि कपिड़नि खे हीअं चवणु लॻो त अव्हीं भतु खाओ, ज़ाहिरी ॾेख वेख, ठठ ठांगर ऐं मुआशिरे में रिया ऐं ॾेखा वारी ख़ैरात ऐं इबादत ॾांहुं इशारो थो करे त उन वक़्तु इंसान जे समाज में बि ग़रीबनि ऐं बुखियनि खे ताम खाने में अचणु न ॾिनो वेंदो हो। या बाहि लॻण वक़्तु रिली कुल्हे ते रखी बे ओलको थी चवणु लॻो त सुञाई बि कंहिं वक़्तु कमु ईंदी आहे। इन मां ज़ाहिर आहे त उन दौर जा सिंध जा अमीर माण्हू घरनि में तमामु घणियूं क़ीमती शयूं रखंदा हुआ ऐं संदन मयारे ज़िंदगी तमामु ऊचो हो। बहरहाल वताए जा
नुक़्ता महज़ ॾंद पटे खिलण लाइ न आहिनि, पर उन्हनि ते संजीदगीअ सां वीचार करे फ़क़ीर जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे परखणो आहे, जिन में ख़ुदा शुनासी ऐं ख़ुदशुनासीअ सां गॾु वक़्त जी तारीख़ जो वॾो सबक़ आहे। दोस्तो, ही त वताए फ़क़ीर जो हुयो तारुफ़। ईंदड़ वीडियोज़ में वताए फ़क़ीर जूं आखाणियूं बि अवां जी ख़िदमत में ज़रूर पेश कबियूं। वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां वंड ज़रूर कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान कादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।